पंहिंजे पाण खे कीअं एसेस कजे त असां करे सघूं था नथा करे सघूं ऐं कहिड़नि माण्हुनि खे करणु खपे कहिड़नि माण्हुनि खे न करणु खपे कहिड़ा उहे माण्हू जिन खे स्पेसिफिक के हेल्थ इशूज़ आहिनि उहे न कनि उन जे बारे में चाहींदमि अवेयरनेस सभई नाज़रीन खे ॾियो। ये मैराथन में देयर इज़ नो एनी एज ब्रैकेट। जैसे असां ॿाहिरि वेंदा आहियूं लंडन बर्लिन असां सां 78 ईयर्स 80 ईयर्स दे यूज़ टू डू अ मैराथन। हाणे मां बर्लिन में कयां थो मूंसां हिकिड़ो 78 ईयर्स जो जिन जो 5th मैराथन ऑफ द ईयर हुयो त उते एॾी अवेयरनेस आहे बिकॉज दे आर इन टू द हेल्दी एक्टिविटी। कोई बैरियर न इवन यू आर डायबिटिक इवन यू हैव लॉट ऑफ इशूज़ तव्हां रन स्टार्ट कयो तव्हांखे 5 या 6 महीना ट्रेनिंग करणी पवंदी। बेसिकली तव्हांखे डिसिप्लिन रहणो पवंदो हिन शइ लाइ बिकॉज इट्स नॉट अ ईज़ी डिस्टेंस टू डू 42.2 किलोमीटर्स। तव्हांखे पूरो डिसिप्लिन रहणो पवंदो तव्हांखे पंहिंजी हेल्थ जो फूड जो एवरीथिंग इज़ इंक्लूडेड। तव्हांखे हिकिड़ो सुठो ग्रुप खपे जेको तव्हांखे मोटिवेट करे तव्हांखे सुबुह उथी करे रन करणो पवंदो। एवरी वन कैन डू इट देयर इज़ नो एनी बैरियर बट ट्रेनिंग ज़रूरी आहे 5-6 महीना। सही ऐं स्पेसिफिकली अबाउट विमेंस women I would say कि इन रेस लाइ ईअं माण्हू न सम्झनि कि इहे सिर्फ़ु स्कूल कॉलेज गर्ल्स लाइ आहे बिकॉज़ जनरली इन तरह जी इवेंट जॾहिं अनाउंस थींदी आहे सो पीपल जनरली थिंक द टारगेटेड ऑडियंस इज़ द यंगर लॉट। नो असां चाहियूं था कि विमेन ऑफ ऑल एजिस नॉट जस्ट जेका स्कूल कॉलेज ताईं पंहिंजी स्पोर्टिंग एक्टिविटीज़ छॾे आहिनि उहो न बल्कि मदर्स ओल्डर फीमेल्स 30s में हुजनि 40s 50s घर खां निकिरनि हिकु पार्टिसिपेशन जी स्पिरिट शो करनि। दैट्स इट यू नो। ज़रूरी न आहे उन्हनि लाइ इहे रेस हुजे ज़रूरी न आहे उन्हनि खे कम्पीट करण लाइ उहो ईअं न सोचनि कि हा यार मां त खटंदमि ई न त व्हाट्स द पॉइंट ऑफ इवन कमिंग। ईअं न इट्स नॉट लाइक दैट। तव्हांखे जेको आहे यू हैव टू टेक द फर्स्ट स्टेप। काथां त तव्हां स्टार्ट करंदो राइट त मुंहिंजो ख़्याल सां इहो ॾाढो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे मासिस लाइ। ईअं न सम्झनि कि जेको आहे न यंगर एज लॉट आहे मदर्स आहिनि पंहिंजे ॿारनि सां अची वञनि पार्टिसिपेट करनि वॉक करनि जॉग करनि ज़रूरी न आहे कि डिस्टेंस बि कंप्लीट करनि फॉर द फर्स्ट टाइम। इलाहियुनि फीमेल्स लाइ 10 किलोमीटर इलाही ज़्यादा बि थी सघे थो विच इज़ ओके। मतिलबु हिकु नॉर्मल सी शइ आहे। जॾहिं मां रनिंग स्टार्ट कई त मूंखे लॻो त 200 मीटर्स बि मां नथी भॼी सघां थी त इट्स ओके यू ऑल स्टार्ट फ्रॉम समवेयर राइट। त इहो पंहिंजो पाण खे हिकु अपॉर्चुनिटी अगरि तव्हांखे मिली आहे त पंहिंजो पाण खे हिकु चांस ॾियनि घर मां निकिरनि इवेंट इंजॉय करनि वॉक जॉग करनि जेतिरो थी सघे वेल एंड गुड। अगली साल ट्रेनिंग सां पोइ असां तव्हां सभिनि खे हेल्प करंदासीं। हा सही। अच्छा हिते इहा तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त वॉक जॉग करणु इन खे बि नाज़रीन ताईं पहुचाइणु ॾाढो ज़रूरी आहे बिकॉज़ तव्हां रनिंग जी ॻाल्हि कयो था त असां एक्सट्रीमिज़म वारी क़ौम आहियूं न असां एक्सट्रीम रनिंग जी तरफ़ हलिया वेंदा आहियूं। सो छा अहिड़ा के रूल्स हूंदा आहिनि या हिन जॾहिं तव्हां हिन रेस जी ॻाल्हि कयो था त स्पेसिफिकली कोई हिकु स्पीड लिमिट आहे त केतिरो स्लोवर ऐं केतिरो फास्टर असां करे सघूं था छा अहिड़ा के बैरियर्स बि हूंदा आहिनि? सी हिकु त लॉट हूंदो जेको कम्पीट कंदो हूंदो जेका एलीट रनर्स जेका हूंदी जेका डिफरेंट अकेडमीज़ मां ईंदियूं उन्हनि खे तव्हां अगरि साइड ते करे छॾियो बाक़ी त जनरल मासिस आहिनि राइट उहो तव्हां जीअं तीअं तव्हां ख़तमु कयो वॉक जॉग करे पंहिंजो पाण खे एक्सपेरिमेंट त कयो। इलाही माण्हुनि खे ख़बर ई न आहे कि उहो एतिरो करे सघनि था या नथा करे सघनि। So that's what I said कि give yourself a chance. Tell me something about हिन जो जेको ट्रेनिंग प्रोग्राम आहे and you are a certified trainer also and पाकिस्तान में ही आहिनि है न यही ॻाल्हि थी रही त you are the only women in Pakistan त असांजी ही छा ट्रेनिंग प्रोग्राम जे बारे में थोरो सो ॿुधायो ऐं कंहिं तरीक़े सां थींदी आहे कहिड़ी तरीक़े जी ट्रेनिंग हूंदियूं आहिनि कहिड़ियूं एक्टिविटीज़ हिन में शामिल हूंदियूं आहिनि? जी I'll be very specific। अगरि तव्हां फीमेल ट्रेनिंग जी फ़िलहाल ॻाल्हि था कयो त उन्हनि जी रेस आहे 10 किलोमीटर्स जी राइट। त उन्हनि लाइ एटलीस्ट दे नीड 2 months ऑफ प्रायर ट्रेनिंग ताकि उहा हिकु अनब्रोकन 10 किलोमीटर्स भॼी सघनि। इट्स नॉट लाइक आई एम डिस्करेजिंग देम लाइक आई सेड बिफोर कि उहो पार्टिसिपेट करे सघनि था मे बी फॉर द फर्स्ट टाइम वॉक जॉग करे बट हिकु सुठी रेस करण लाइ सुठे टाइम सां हिकु 2 to 3 तव्हांखे 2 to 3 months खपनि स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग में जेको तव्हां डिस्टेंस तव्हां स्टार्ट कयो 1 किलोमीटर 2 किलोमीटर खां उनखे तव्हां बिल्ड करिणो आहे तव्हांखे। सो यू स्टार्ट ऑफ लेट्स से हफ़्ते में तव्हां 2 खां 3 दफ़ा ट्रेनिंग कयो ठीकु आहे। अलॉन्ग विद दैट तव्हांखे जेको मोस्ट इम्पॉर्टेंट जेको आहे रनिंग सां तव्हांखे पंहिंजी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणी आहे। सो रनिंग तव्हां अगरि सिर्फ़ु रनिंग कंदा रहंदो इवेंचुअली इट्स गोइंग टू गेट टू यू नीड द स्ट्रेंथ टू रन। त अगरि मां लेट्स से अगरि मां रनिंग कयां थी हफ़्ते में 3 खां 4 दफ़ा उन सां गॾु मां 3 खां 4 दफ़ा मां पंहिंजी जिम बि वेंदी आहियां पंहिंजी स्ट्रेंथ ट्रेनिंग ते बि कमु करदी आहियां पंहिंजी न्यूट्रिशन ते बि कमु करदी आहियां खाधो पीतो एंड स्लीप एज़ वेल। सो इट ऑल गोज़ टुगेदर।
सही। सो इहो जेको मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट जेको ट्रेनिंग जो आहे त तव्हां 2 to 3 months ईअं न सम्झो कि मां सिर्फ़ु भॼी करे मां इवेंचुअली तव्हां भॼी त वेंदो बट देन सुठो भॼन क्वालिटी एंड फॉर लॉन्जिटिविटी कि तव्हां ट्रेनिंग खां तव्हां रेस खां पोइ बि तव्हां ठीकु हुजो रेस खां पोइ बि यू शुड फील स्ट्रॉन्ग उन खां पोइ तव्हांखे हुजे कि हा अञा सुठो टाइम कंदमि उहो तॾहिं थो थी सघे जॾहिं तव्हां इहे 4 शयूं करदो सो विच इज़ योर ट्रेनिंग विच इज़ योर जिम वर्क एनी अगरि तव्हां जिम नथा वञी सघो दैट्स परफेक्टली फाइन घर ते बॉडी वेट ट्रेनिंग था करे सघो था बेसिक स्क्वाट्स लंजिस इलाही सारी जेको एक्सरसाइज़िस हूंदियूं आहिनि घर में फीमेल्स करे सघनि थियूं उहो करनि उन जे अलावा पंहिंजी न्यूट्रिशन जो ख़्यालु रखनि न्यूट्रिशन और स्लीप इन द सेंस के हाणे इलाही नॉर्मल थी वियो आहे कि 12-1 बजे सुम्हणु शाम जो वक़्त सां तव्हां मानी खाओ 6:30 7:30 8 o'clock कट ऑफ 10 to 11 जे विच में तव्हां 9:30 10 to 11 जे विच में तव्हां सुम्ही पओ दैट्स व्हेन यू गोइंग टू गेट योर क्वालिटी स्लीप उहो तव्हांजी ट्रेनिंग खे ऑटोमेटिकली इम्पैक्ट करदो तव्हां गूगल ते बेस्ट ट्रेनिंग प्रोग्राम तव्हां पंहिंजे लाइ डाउनलोड करे छॾियो लेकिन उहो ऑप्टिमाइज़ तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी न्यूट्रिशन एंड स्लीप पूरी हूंदी त मुंहिंजी त आई थिंक दैट्स वन ऑफ माई basic advice although I am running coach myself त पहिरों इहो न चईंदमि कि तव्हां उन प्रोग्राम खे फॉलो कयो पहिरों तव्हां पंहिंजी बेसिक्स ठीकु कयो